सोबोदेरो लगे गोठ मलदेसी रहवासी सोलंगी बेवा औरत मस्मात ध्याणी खातून फौजी गुलाम हुसैन गुलाम शबीर रुस्तम सोलंगी पंहिंजे बचन समेत मीडिया वारनि अॻियां एहतजाज कयो। बेवा औरत मस्मात ध्याणी रोईंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मुंहिंजो नाफ़रमान पुटु गुलाम मुस्तफ़ा सोलंगी जेको हीरोइन ऐं आइस जो नशो वापराईंदो आहे, मूं माउ ऐं भाइरनि ख़िलाफ़ ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे, जेको हर रोज़ असांखे ऐं पंहिंजे मासूम बचनि खे तशदुद जो निशानो बणाए रहियो आहे, जंहिंमें घरेलू सामान भाइरनि में जेके बि घणे कुझु अरसे खां जुदा आहिनि उन जूं रलियूं सामान सोन ऐं ॿियो जेको बि सामान आहे चोरी करे विकिरो करे छॾियो आहे। पिस्टल खणी नंढनि बचनि ऐं असां ते हर रोज़ फायर करे थो, जेको लकाव सॼो ॻोठु ॾिसी रहियो आहे। चवे थो त अॼु 50,000 ॾियो त 3 लख ॾियो, न त अव्हां खे मारे खून कंदसि। साल ॾेढ अॻु हिन ज़ालिम जे ज़ुल्म खां ऐं रोज़ जे तशदुद सबबि संदसि घरवारी ख़ुदकुशी करे पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ ओछायो। नाफ़रमान पुटु गुलाम मुस्तफ़ा सोलंगी बुरी सोबत में अची चोरियूं फुरूं ऐं ॿिया ॾोह पिणु करे रहियो आहे। गुलाम मुस्तफ़ा जे वॾनि भाइरनि गुलाम शबीर ऐं फौजी गुलाम हुसैन सोलंगी ॿुधायो त कुझु टाइम अॻु असांजी बिरादरी वारनि जो मोटर चोरी थियो हो। उहो गुलाम मुस्तफ़ा ते सोबोदेरो थाणे ते फ़रियाद कई। सोबोदेरो पुलिस ट्यूबवेल ते छापो हणी वेझंदे हिन खे पिस्टल समेत बि गिरफ़्तार करे चालान करे चवे थो त तव्हां मूंखे चालान करायो आहे, तव्हां खे न छॾींदसि, खून कंदसि। असां वटि टोटल ज़रे ज़मीन 17 वेसा आहे जेका असां अमड़ खे ॾिनी ऐं चयो त अमड़ जेसिताईं ज़िंदा आहीं तूं खा। इहो समूरी ज़मीन अमड़ नाफ़रमान भाउ गुलाम मुस्तफ़ा सोलंगी खे ॾिनी आहे। पोइ बि चवे थो त ज़मीन ॾियो, जॾहिं त ॿई ज़मीन असां वटि आहे ऐं ॿी का बि अहिड़ी समूरी ज़मीन हुनजी सभु हिन जे कब्ज़े में आहिनि। ॾोह गुलाम मुस्तफ़ा करे थो, पुलिस असांखे ॿधी वञे थी, हुन सां असांजो कंहिं बि क़िस्म जो को तालुक़ु न आहे। नाफ़रमान भाउ गुज़िर राति अमड़ ऐं पंहिंजे मासूम बचड़नि खे कमरे में बंदि करे सख़्तु तशदुद कयो ऐं असांजे घरनि जूं घटियूं बंदि करे दरवाज़ा पटे छॾिया आहिनि। मूंखे 3 लख ॾियो, मां व्याज ते वरिता आहिनि, न ॾिनऊं त उल्टो सोबोदेरो पुलिस जी चढ़ाई कराए। असां IG सिंध, DIG सखर ऐं SSP ख़ैरपुर खे अपील था कयूं त ॾोहारी हीरोनी भाउ गुलाम मुस्तफ़ा सोलंगी ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।